हक़ मौजूद साथियो अॼु पाण सिंधराज में तव्हांजे लाइ हिन समुंड जी ॿोली ऐं हिन समुंड जी छोली ऐं लोलीअ जो राज़ खणी साम्हूं थिया आहियूं। समुंड जेको तख़लीक़ जे पहिरें मरहले में मददगार आहे। हिन सॼी फितरत में जेको पहिरियों जोहर आहे उहो समुंड आहे, छाकाणि त तख़लीक़ जो नज़रियो इहो ई ॿुधाए थो सभ खां पहिरीं फ़क़ति ऐं फ़क़ति पाणी हो ऐं उन पाणीअ ई सॼी हिन ज़िंदगी खे ख़लक़ियो आहे। ऐं अॼु बि जेका ज़िंदगी तव्हांखे ख़ुश्की थिए नज़र अचे थी उन खां तमामु घणी ज़िंदगी समुंड जे अंदरि मौजूदु आहे। उन ज़िंदगी जो पंहिंजो मुकमल निज़ाम आहे। उहा ज़िंदगी पंहिंजे पूरे जोहर सां रवां दवा आहे ऐं उन ज़िंदगी खे सम्झण सां ई तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जो उहो बुण बुनियादु सम्झ में ईंदो। तंहिंजे करे समुंड सां नातो लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां कॾहिं समुंड ते अकेलाई में वक़्तु गुज़ारियो हूंदो त पोइ तव्हांखे चङी रीति ख़बर हूंदी त समुंड जी सूंहं छा आहे, समुंड जी ॿोली छा आहे, समुंड जी लोली छा आहे। पर जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो मौक़ो कॾहिं ज़िंदगी में मुहैया न थी सघियो आहे जो तव्हां समुंड ते वञी अकेलाई में ज़िंदगी जा के लम्हा गुज़ारिया हुजनि त पोइ ज़रूरु वञो ऐं समुंड ते अकेलाई सां समुंड ते उहो सभु कुझु ॾिसो जेको तव्हांखे अञा ताईं नज़र न आयो आहे। समुंड सां संग जोड़ण सां तव्हांखे पंहिंजे अंदरि जो जहान बि घणो तणो सम्झ में अची वेंदो, छो त जेकी कुझु ॿाहिरि आहे उहो ई इंसान जे अंदरि बि आहे। हीअ ज़ाहिर बातिन जो जेको नातो आहे समुंड उन जी हिकिड़ी तमामु सुहिणी सूरत आहे। ऐं समुंड वरी जेकॾहिं चांडोकी हुजे पोइ त समुंड जी जेका बि ज़िंदगी हूंदी आहे उहा त अञा वधीक ख़ूबसूरत बणिजो वञे, छाकाणि त चंड सां समुंड जो तमामु गहरो रिश्तो आहे। चांडोकियुनि में समुंड जी जेका जवानी हूंदी आहे मुकमल पंहिंजे फूह जवानी वारे रंग में समुंड हूंदो आहे। सो वञो ऐं समुंड सां राति जे कंहिं बि हिकिड़े पहर में वञी ॻाल्हायो त तव्हांखे उहा सॼी प्रोली सम्झ में अची वेंदी जेका असां तव्हांखे सम्झाइणु चाहियूं था। छाकाणि त शयूं पाण जेके मुशाहिदे में पसबियूं आहिनि उन्हनि जो लुत्फ़ ई अलॻि हूंदो आहे। सो सिंधराज जो मक़सदु बि इहो आहे त उहो तव्हांखे फितरत जे लकाउनि सां जोड़े ऐं जेकॾहिं तव्हां फितरत सां जुड़ी वियो त सम्झो सिंधराज जो मक़सदु पूरो थी वियो। असांखे उमेदु आहे त तव्हां हीअ घड़ी जेका आहे सा ज़रूरु सजाई कंदव ऐं समुंड ते ज़रूरु वेंदव ऐं अकेलाई में वञिणो आहे ऐं उन सॼे इसरार खे माणींदो। तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई आहे त महिरबानी करे शेयर कजो। हक़ मौजूद सदा मौजूद।